बोज़दार वॾा में ॻोठाणनि पारां पुलिस जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रब नवाज़ सियाल बीना सिहत खातूं चयो त कुझु ॾींहं अॻु पुरस्कार नमूने फ़ौत थियल एजाज़ सियाल जे क़त्ल जो संदनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि चयो त पुलिस नाहक संदनि घरनि ते चढ़ाई करे सोना ज़ेवर अन्न ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वई आहे। इनकारी ऑफिसर बुलाए इनकारी त भले असां ते पोइ असां ॾिमल त्याजे ते ॿिए कंहिं ते पोइ उन ते जे ख़ुदकुशी आहे त ख़ुदकुशी थी वई ऐं जे उन जे बावजूद जेको मेरा पुलिस नुक़सान किते ए बीजा करवेंदा पिया देखता पिया जेको मेरा अन्न चाहते ने 45 मन अन्न पेटियां ट्रैक्टर ऐं सोन जे टुटा जोड़ा पिया आहिनि पेटियां ॾाज जेके पिया आहिनि सभु मेरे चागे उहा पुलिस में को ॾाढा परेशान किता मैं सन ज़मान चवा मैं अॼु घर पहुता मैं सन घर जी हालत ॾिठी ॻोठाणनि मुतालबो कयो त पुलिस जी ज़्यादती जो नोटिस वठी सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk